टिंगर पार्कर में भी सिंध टीवी नेटवर्क के सॾ ते सकाफ़ती रंग निखरी पिया। मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत जे उनवान सां पुरवकार रैली कढी वई। क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। अॻवान सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाइनि चयो त यहाँ सिंध टीवी वारनि जो ही असांजे प्रोग्राम में पेची शरीक थिया। ही माना सभिनि जो गॾियल प्रोग्राम आहे, पर ही प्रोग्राम अहिड़ा प्रोग्राम थियण था खपनि, छो त असांजो जेको सिंधी अजरक टोपी इहो असांजी हिकिड़ी सिंधियुनि जी सुञाणप आहे ऐं अहिड़ा प्रोग्राम इनशाला ॾाढी अॼु मूंखे हितां ई ॾाढी ख़ुशी थी आहे। सिंध टीवी जे दोस्त ऐं असांजा जेके पढ़ियल लिखियल टिंगर पार्कर जो दोस्त आहिनि, हुननि खे हिन प्रोग्राम ऐं हिन तरह जे प्रोग्राम कराइण में तमामु घणी ख़ुशी थी ऐं यकीनन अहिड़ा प्रोग्राम थियणु खपनि। ऐं इन सां ई टिंगर पार्कर जी ही आवाम में तइलीम जी जेको में असांजा जेके बि आयल महिमान आहिनि तन सभिनी खे दिलि जान सां भली कर चवां थो। ऐं असांजे क़ौम जेका सिंधी क़ौम आहे उनखे असां चऊं था त तव्हां भरपूर इन ॾियारे खे ईद खां मथे करे मल्हायो। कैमरा टीम सां गॾु अख्तर समूह, सिंध टीवी न्यूज़, टिंगर पार्कर।